नाज़िर जाम साहिब में सखी जाम दातार जो उर्स मुबारक जो 3 रोज़ा तकरीब पुजाणी ते पहुची वियूं आहिनि। उन हवाले सां वधीक ॾिसो था मिरांट विज रिपोर्टर एडी मंगीची जी रिपोर्ट। नाज़रीन, जाम साहब सखी जाम दातार जे 754 सालियाने उर्स मुबारक जो 3 ॾींहनि वारियूं तकरीबूं सूफियाणी राग ऐं सुघड़ कचेरी सां पुॼाणी ते पहुतियूं। ज़िले शहीद बिंद्राबाद इंतज़ामिया पारां जाम साहब में सूफियाणी राग जी महफ़िल ऐं सुघड़ कचेरी मुनक़द सिंध जे मशहूर फ़नकारनि अहमद मुग़ल, फरज़ाना बहार, बरकत फ़कीर, जमाल ऐं ॿियनि फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सूफियाणी महफ़िल में कमिश्नर शहीद बिंद्राबाद डिवीज़न शमीर ख़ान भुट्टो, DIG पुलिस फैसल बशीर मेमण पारां ख़ासि तौर शिरकत। तमामु बहितरीन कावश आहे। हितां जो प्रोग्राम हर साल ई कराईंदा रहंदा आहिनि। हिन उर्स ते बि उन्हनि डिप्टी कमिश्नर साहब तमामु सुठा अरेंजमेंट्स कया आहिनि। फ़नकारनि घुराया अथई, काफ़ी हिते पंडाल बि सजायो अथई। तमामु हुनजे कावचनि खे मां सुञायां थो। सखी जाम दातार जो 754 उर्स असां वटि इनकाद कयो वियो असांजे ज़िले में। उनजो आख़िरी धमाल जो मुनक़िद कयो। उन हवाले सां असां हिकिड़ी सूफ़ी म्यूज़िकल नाइट अरेंज कई आहे। हिन में असांजा फ़नकार कुझु सिंध जे मुख़्तलिफ़ आहिनि शहरनि मां कल्चर डिपार्टमेंट जे ताउन सां ऐं कुझु असांजा लोकल फ़नकार जेके आहिनि उहे परफॉर्म करे रहिया आहिनि। ऐं जीअं त तव्हां ॾिसो पिया त आवाम काफ़ी हिते ख़ुशि आहे। म्यूज़िकल नाइट जो प्रोग्राम जेको आहे इहो सूफियाणी राग आहे जेको हर साल मेले जे आख़िरी ॾींहं ते थींदो आहे। हिन साल बि इहो ॾाढा सुठा अरेंजमेंट आहिनि, ॾाढा सुठा इंतज़ाम आहिनि। हीअ मेला भला हिकिड़ा सिंध जी जेको आहे सो रिवायत आहे। सूफ़ी प्रोग्राम जेके आहिनि इहे बि जेको रीत रिवायत आहे जेका सॼनि सालनि खां हलंदी अचे पई। असां हिनखे हलंदे कंदा आहियूं, अलाह कंदो अॻिते बि हलंदा रहियूं। मोहतरमा अदी फलिया तालिब जे हुकुम ते कुझु 5-8 साल अॻु खां उनजे हुकुम ते प्रोग्राम सुगड़नि जो ज़िले इंतज़ामिया तरफ़ां थींदो आहे। DC साहब, कमिश्नर साहब उन प्रोग्राम में ईंदा आहिनि। असांजा परे परे खां पांधेड़ी सखी जाम दातार ते ईंदा आहिनि। पर हिन प्रोग्राम में असां ॾिठो आहे त तमामु हिकिड़े शौक़ सां ॾिसण में ईंदा आहिनि त हीअ सुगड़नि जो प्रोग्राम जेको आहे हिकिड़ो सुठो ऐं बहितरीन ऐं असांखे बि शौक़ु थिए थो त सुगड़नि जो। अॼु ही असांजे जेको आहे सो सखी जाम दातार अल मारूफ हज़रत अली असगर शाह साहब जंहिंजो जेको आहे सो 754 उर्स मुबारक आहे, जंहिंजे अॼु आख़िरी तक़रीबात जेको आहे सो कराए रहिया आहियूं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां। जंहिंमें हींअर असांजे सुगड़नि जा ऐं जेके गुजारत दौर बैत ॾींदा आहिनि, जेके असांजी सिंध जी सकाफ़त आहे, उहो प्रोग्राम हले पियो। हिन खां बाद में असांजे सिंध जा मशहूरु रागी अहमद मुग़ल साहब ऐं जेको आहे सो फरज़ाना बहार, माशूक रिंद साहब ऐं ॿिया काफ़ी फ़नकारनि जेके सॼी राति इंशाअल्लाह ताला जेके सखी जाम दातार जा जेके अक़ीदतमंद आया आहिनि पूरी सिंध मां, इंशाअल्लाह ताला उन्हनि खे सॼी राति लुत्फ़ अंदोज़ कंदा। ऐं तव्हां ॾिठो हूंदो हीअ जेको आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो तमामु सुठो इक़दाम आहे, जंहिंमें असांजा ग़रीब माण्हू वारा या जेके सखी जा पांधीड़ा अचनि था उन्हनि खे लुत्फ़ अंदोज़ कराइण लाइ हीअ सॼो पिंडाल भरियल आहे।